नौशर फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक भिरिया सिटी भरिसां ॻोठु अलाबख्श मजीदानो में गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल कयल नौजवान बादल मजीदानो जो वालिद शान मजीदानो भिरिया सिटी प्रेस क्लब में सख्त एहतजाज कंदे ॿुधायो त साल अॻु मुंहिंजे नौजवान पुट बादल मजीदानो खे कूड़े कारे इल्ज़ाम में बेदर्दीअ सां क़तल कयो वियो, जंहिंजी FIR में ॼाणायल मुख्य जवाबदार इमदाद मरी ऐं अब्दुल मजीद मरीअ खे भिरिया सिटी पुलिस हिन महिल ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। उन ॿुधायो त जवाबदार बाअसर आहिनि ऐं असांजे घरनि मथां फायरिंग कंदा रहनि था। असां घरनि ताईं महदूद थी विया आहियूं, केर बि असांजी मदद नथो करे। भिरिया सिटी पुलिस जवाबदारनि सां ॿिट बनल आहे। उन्हनि आला अख़्तियारनि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर फिरोज ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त वाक़े जो नोटिस वठी केस में ॼाणायल मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।